मुस्तफा फरमाए तो तहां मां केरा मुंह जहड़ो मूते पाण खे क्यास न कयो मां रात जो रब वटि हूंदो आ खाराईंदो बि ओहो आ प्यारींदो बि ओहो आ वॾी आवाज़ सां चओ वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजो सुहिणो हबीब गनी आ छा आहे जवाब ॾाढा ॾे क़ुरान थो फरमाए ऐं इन जे करे असी सुन्नी छा चवंदा आहियूं हिकिड़ी अजीब रिवायत आहे सैयदना अली अल मुर्तज़ा रावी आहे तिबरानी शरीफ जे हवाले सां मुहद्दिस आंदी आहे त नबी सोना वेठा हिकिड़ो माण्हू आयो चईसी मूंखे उठ ॾियो अदा टोपी वारा निंड न कर केरु तोखे जाॻाईंदो मां छॾींदोमांइ थोरी सो तव्हां बि त मुंहिंजे नंबर में आया वारा केतिरनि सालनि खां पोइ केतिरनि वरहनि खां पोइ रब्बुल आलमीन मौक़ो ॾिनो आहे मदीने जे मीर जे ॼमण जूं ख़ुशियूं रूए ज़मीन में हलनि पियूं हर राति ग़ालिबन प्रोग्राम हूंदो ई हूंदो आहे वेठा आहियूं ज़िक्र हबीब कम नहीं वसले हबीब से ॿुधो दिलि खोले उहो असहाबी सॻोरो आहे मुस्लमान आहे नबी पाक जे ख़िदमत में आयो साईं मूंखे उठ ॾियो साईं फरमायो ॿियो कुझु घुर चई मूंखे उठ खपे साईं चयो ॿियो कुझु घुर साईं उठ खपे टियों भेरो साईं चयो ॿियो कुझु घुर साईं हुव ज़ात उठ खपे सुहिणो अली थो फरमाए त मदीने जे मीर मुर्की ॾिनो असां वांगुरु वॾा टहक साईं न ॾींदा हुआ थोरो मुरकंदा हा चप मुबारक ॾंदनि पाकनि खां परे थींदा हा त मदीने जूं घिटियूं चमकी वेंदियूं एॾो सुहिणो हबीब आहे अंदरां नूर जूं तजलियूं पियूं निकिरंदियूं हो सैयदना अली थो फरमाए त नबी करीम मुर्की फरमायो त अली ॾाढो मां वराए वराए पियो चवांसि ॿियो कुझु घुर ॿियो कुझु घुर ॿियो कुझु घुर ही ज़िद के बि उठ पियो घुरे अॼु जे चई हा मदीने जा मीर जन्नत ॾेई छॾ त मां उठ त हुई ॾियांसां पर जन्नत बि ॾेई छॾियांसि